अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नानी असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में मुल्क जा जेके पानी जा वसीला आहिनि उन ते ॻाल्हाईंदासूं। ख़ासि करे कालाबाग डैम जो जेको मोल हिकिड़ो इशू आहे उनखे ॿीहर ॼाणण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। मुस्लिम लीग काफ़ हिकिड़े पासे उन लाइ बाक़ाइदे मुहिम पई हलाए, ॿिए पासे मुस्लिम लीग नून अंदरि बि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके चाहिनि पिया त कालाबाग डैम मौजूदा हुकूमत जे दौर में ठारायो वञे। इहे बि अफ़वाहूं आहिनि मार्केट में त जेके असांजा आला इदारा आहिनि, एस्टेब्लिशमेंट आहे, उन जे वसीले कालाबाग डैम हिन भेरे ठाराए सघिजे थो। जहिड़े क़िस्म जी उनजी मक़बूलियत आहे त उहे न रुगो सिंध जी क़यादत खे राज़ी करे सघंदा पर ॿियनि सूबनि जी क़यादत खे बि राज़ी करे इहो मनसूबो हिन वक़्तु शुरू करे सघंदा। असां ॻाल्हाईंदासीं त मुल्क में जॾहिं बि पाणी झझो हुजे थो, घणो हुजे थो, ॿोॾूं अचनि थियूं, तॾहिं बि सिंध लोड़े थी। जॾहिं सोकड़ो थो थिए त उन वक़्तु बि मुतासिर सिंध थी थिए। त आख़िर सिंध जे माण्हुनि खे कहिड़ी स्ट्रेटेजी इख़्तियार करणु खपे, छो त पाणी जेकॾहिं ज़ख़ीरो थींदो त उनजो फ़ाइदो बि सिंध जे माण्हुनि खे थींदो, पर उहो ज़ख़ीरो किथे थिए ऐं उन लाइ सिंध जे माण्हुनि खे मुतहरिक थियणु खपे या ईअं ई माठ थियणु खपे जीअं गुज़िरियल 40-50 सालनि खां मुल्क में को बि नओं ज़ख़ीरो न ठहियो आहे। असां अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम में दावत ॾिनी आहे पाकिस्तान में पाणी जे मामलनि ते तमामु वॾी ॼाण रखंदड़, तमामु घणो कमु कंदड़ शख़्सियत अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु। साईं तव्हांखे भली कार्ड चवंदा प्रोग्राम में। काफ़ी अर्सो ताईं प्रोग्राम बंदि बि रहियो, तक़रीबन साल खनि तव्हां सां असां बिल्कुलु कटियल रहियासीं। तव्हांजी जेके माहिराणियूं जेके राया आहिनि तव्हांजा ॿिया, उनखां महरूम रहियासीं असां। पर अॼु चाहींदासीं त हीउ जेको वॾो इशू आहे इन ते जेकॾहिं तव्हां थोरो असांखे गाइड कयो त सिंध जा माण्हू कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु केॾी वॾी उन्हनि तहरीक हलाई ऐं हाणे बि जॾहिं बि नालो खजे थो त सिंध जा माण्हू रोडनि ते हूंदा आहिनि कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु। ताज़ो वाबा चेयरमैन जो जेको घेराव थियो हैदराबाद में, उन मां बि इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त सिंध जा माण्हू तमामु घणा हसास आहिनि। पर इहो ॿिए पासे इहा बि शइ आहे त ॿोॾूं हुजनि या सोकड़ा हुजनि, मुतासिर असां था थियूं त आख़िर असांजा माण्हू उन ते मुतहरिक छो नथा थियनि? त इन लाइ को प्लानिंग हुजे, रिताबंदी हुजे। कालाबाग जे डैम खे प्रोजेक्ट अपार्ट त कालाबाग डैम जो इशू खे मां इहो सिंध पंजाब जो इशू सम्झां थो पियो, छाकाणि जो इन में ॿ धुरियूं इहे ई आहिनि। NWFP जो कालाबाग डैम फ़िलहालु उनजो ॿियो बि इंट्रस्ट आहे, पर कालाबाग डैम जेको आहे 1983 में नए सिर पैदा थियो, छाकाणि जो 57 में इहो ज़ेर गौर आयो। उन वक़्तु पंजाब गवर्नमेंट पाण इन में इंट्रस्टेड हुई ठाहिण में, छाकाणि उन ज़माने में अञा वापदा कोन हुई। त उहो पंजाब गवर्नमेंट जो उन वक़्तु ख़्यालु हो, वेस्ट पाकिस्तान गवर्नमेंट में इन में पंजाब गवर्नमेंट ई। तंहिंखां पोइ जॾहिं इंडस बेसिन ट्रीटी साइन थिए थो, उन जी इम्प्लीमेंटेशन थिए थी, त पोइ वापदा जेका असां जनम थिए थो वापदा जो। त उन वक़्तु जॾहिं वापदा जो जॾहिं थियो त जॾहिं इंडिया 2 डैम ॾियणा कया, हिकिड़ो त श्योर हो जेको जंहिंजी साइड ते को बि इख़्तिलाफ़ु कोन हो, उहो हुयो जेको जहलम मंगला। बाक़ी जेको इन में चॉइस हुयो तरबेला जो ऐं कालाबाग जो, छाकाणि जो ॿिन्ही जूं कालाबाग जी प्रिलिमिनरी स्टडी थियल हुई, तरबेला जी स्टडी कोन थियल हुई ऐं चांसिस इहा त थींदा। पोइ अयूब ख़ान जेको आहे तंहिंजो ख़्यालु हुयो पंहिंजो, उनजा 2 सबब हुया। हिकिड़ो संदसि इलाइक़ो हुयो तरबेला, छाकाणि पाण इन इलाइक़े जो हुयो। ॿियो चवनि था त रियासत अंब जेका आहे उनजे अयूब ख़ान सां दुश्मनी हुई, त उनजी स्टेट सॼी इन में ॿुॾी वई। सही। अयूब ख़ान जेको फ़ैसिलो कयो सो इन निहाद कयईं त बाबा हीउ जेको आहे हिन वक़्तु डोनर्स अवेलेबल आहिनि जेके कालाबाग ऐं तरबेला में पैसा ॾियण लाइ तयारु आहिनि, ऐं तरबेला जेको आहे सो वधीक महांगो ऐं डिफ़िकल्ट आहे। सही। ऐं कालाबाग जेको आहे सो उन लिहाज़ को सवलो आहे, छाकाणि जंहिं ज़माने में तव्हां तसवुरु कयो त उन ज़माने में तरबेला लाइ न को रोड हुयो, न को रस्तो हुयो, ट्रांसमिशन लाइन ॾुखियूं हुयूं। उन खां पोइ ख़ासि इन्हनि 16 मैल रेलवे लाइन विछाई जेका लारेंसपुर वटि, तव्हांखे यादि आहे जिते मेन लाइन को लारेंसपुर को स्पेशल ट्रेन वई होॾे। त हिन तमामु हिते इंफ्रास्ट्रक्चर में वॾी करणी पई ऐं बाय द वे ईअं डिफ़िकल्ट हिकिड़ी साइट हुई। त इन करे हुननि चयो त इहो डिफ़िकल्ट साइट आहे या एक्सपेंसिव साइट थींदी, इन करे पहिरियों असां कयूं डोनर सां। कालाबाग जेको आहे सो हिकिड़ो मैदानी इलाइक़ो आहे, सवली साइट आहे, जॾहिं बि आयो करे वठंदासीं। दिस वॉज एक्सपर्ट व्यू, दिस वॉज द पॉलिटिकल व्यू, दिस वॉज द अयूब ख़ान व्यू, ऐं उन करे पोइ वेटेज मिली वई तरबेला ऐं तरबेला जेका असां इम्प्लीमेंट थी वियो। ऐं तरबेला में बि जेका कास्ट उन ज़माने जा ई बिजली जो पोर्शन छॾे को $1.5 अरब आई,
सही जंहिंमें इंडिया बि ॾिनो, वर्ल्ड बैंक बि ॾिनो ऐं हिकिड़ो कंसोर्शियम, इंटरनेशनल कंसोर्शियम इंगेज थियो, जंहिंमें इटालियंस बि हुया, फ्रेंच बि हुया, ब्रिटेन बि हुया, जेके जेके बि आहिनि कंसोर्शियम मेंबर, वॾियूं पार्टीज़ हुयूं। जो उन ज़माने में तरबेला वाज़ दुनिया में हिकिड़ो वॾे में वॾो क़िस्म जो ऐं अॼु बि जेको अर्थ जेके डैम आहिनि सही उन में वॾे में वॾो डैम तरबेला। त तरबेला हिकिड़ी इंटरनेशनल अचीवमेंट काउंट कई वई ऐं इन में जेको आहे सो सभिनी फ़ख़ुरु महसूसु कयो। पाकिस्तान खे बि फैसिलिटेट थियो, हे बि थियो, हो बि थियो। ऐं उन वक़्तु अञा अहिड़ा इशू कोन हा त पाणी रुकबो, छाकाणि उन वक़्तु इंडस बेसिन ट्रीटी बि अञा सही माना में इम्प्लीमेंट कोन थियो। बाय द टाइम जेको टाइम गुज़रियो, 60s में इहो कमु शुरू थियो, 70s में ख़तमु थियो, डिफ़िकल्टीज़ थियूं, डैम डिज़ाइन में कुझु ॻाल्हियूं निकितियूं, कुझु लीकेज ऐं सीपेजिस थियूं। भुट्टे साहिब जो ज़मानो अची वियो। भुट्टे साहिब इन में इरीगेशन जे मदनज़र हिकिड़ो ॿियो टनल ऐड करायो त जेकॾहिं सुभाणे पावर हाउसिस में पाणी पूरो कोन थो पए पियो, जेके सिर्फ़ु पावर हाउसिस हलनि था, पाणी निकिरे थो, एक्स्ट्रा टनल हणाई, जेके टनल 6 चवंदा आहिनि, जेको सिर्फ़ु इरीगेशन पर्पज़ लाइ इस्तेमालु थी सघे थो। इहो दैट वाज़ भुट्टे साहिब कंट्रीब्यूशन। ऐं पोइ जॾहिं उते डिफ़िकल्टीज़ पैदा थियूं त उते वहाब शेख साहिब खे इंगेज कयो वियो एज़ ए एक्सपर्ट, एज़ ए कंसल्टेंट। त उते जेके उन्हनि जेके डिफ़िकल्टीज़ उन्हनि खे दूरि करण जी कोशिशि कई ऐं उन में वॾो वॾो सीपेज जो को मसइलो हुयो, आहिस्ते आहिस्ते सीपेज जो मसइलो बि ख़तमु थी वियो। मतिलबु त इट वेंट वेल। थोरी इनिशियली डिफ़िकल्टीज़ हुई, छाकाणि जेको टनल हुयो जेको उहो तमामु वॾे डाया जो टनल हो, त जॾहिं उहो पाणी निकिरे पियो ॿाहिरि पावर हाउस लाइ या अदरवाइज़ उहो डिफ़िकल्टीज़ पैदा करे पियो। त इन डिफ़िकल्टी माने वेंदुसि, पर इट वेंट सक्सेसफुल। ऐं सिंध में इमीडिएटली रबी जी आबादी वधी वई। सही जेका तव्हां स्टेटस चेंज कंदव त तव्हांखे 72 73 पोइ रबी में वधी वियो, छाकाणि रबी में असांखे पाणी अवेलेबल थियणु लॻो, अर्ली ख़रीफ़ में थियो। पोइ डिफ़िकल्टीज़ तॾहिं थियूं 70 खां वारे ॾहाके में का रिज़नमेंट डैम जे ख़िलाफ़ु कोन्हे ॻाल्हि, एवरीथिंग वॉज वेल वेल। 80s में आहिस्ते आहिस्ते जॾहिं लिंक कैनाल जॾहिं ठहियो ऐं पाणी डाइवर्ट थियणु शुरू थियो, 2 लिंक कैनाल ठाहिया इंडस में, जेका बि पंजाब जी होड़ियाई हुई ऐं असां उन वक़्तु बराबरि उनखे मैनेज कोन करे सघियासीं। असांजे सभु कार्ड हिकिड़े बास्केट में हुया, दैट वॉज़ भुट्टो साहिबु। ऐं भुट्टो साहिबु जॾहिं हुनखे राज़ी हो त तव्हां हे लिंक 2 लिंक जेके ठही विया पंजाब जे लाइ, त पोइ असांखे फील थियो त हाणे इंडस ते अची पंजाब हथ खोड़िया। सही ठीकु साईं। त उहो जेको आहे सो थी वियो। ऐं छाकाणि जो जेको बेसिकली जेको अहदनामो जेको इंडस मां पाणी पंजाब खे तॾहिं इस्तेमालु करिणो हो जॾहिं सिंध जूं 3 बैरेजिस पंहिंजो पाणी खणी बीहनि। इहो अंग्रेज़ जी फतवा आहे। इन जे करे सिंध गवर्नमेंट तकड़ कई 3 बैराजूं ठाहिण में। तव्हां इमेजिन कयो हिकु बैराज में 20 साल था लॻनि। सिंध गवर्नमेंट 10 सालनि में 2 बैरेजूं तयारु कयूं। गुडू बैरेज ऐं गुडू बैरेज लाइ पैसा रखियऊं। गुडू बैरेज जो कमु शुरू थियो ऐं वञण जे ज़माने में ख़तमु थी। ऐं 52 में कोठड़ी बैराज जेका सिंध गवर्नमेंट पूरी कई। ऐं इन खां अॻु में 48 में सिंध गवर्नमेंट पंहिंजो कर्ज़ु जेको आहे 33 करोड़ उन ज़माने जा सखर बैराज जा कर्ज़ ब्रिटिश या इंडिया गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट खे ॾेई छॾी मेड क्लियर। त इहे जेका अचीवमेंटियूं सिंध गवर्नमेंट जूं तमामु वॾियूं प्री वनियूं ज़माने में। त इहो जॾहिं सभु ॻाल्हि थी वई त पोइ जॾहिं 83 में शॉर्टेजिस फील थियणु लॻियूं ऐं जॾहिं पोइ कालाबाग जी ॻाल्हि खुले थी, वरी कालाबाग जी ॻाल्हि खुली 84 में। सही ऐं उहो 84 में थिया 2 ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ो त 83 में एंड में स्टडीज़ ख़तमु थी वियूं कालाबाग ते कंसल्टेंट्स जूं। कंसोर्शियम हो, इंटरनेशनल कंसोर्शियम हो, UNDP उन में 2 अरब रुपया ॾिना उन वक़्त जा। उहे जेके 22 वॉल्यूम स्टडीज़ जेके से पूरियूं थियूं। ऐं तंहिंखां पोइ वी वर थिंकिंग माण्हुनि में वापदा में गवर्नमेंट में सोच पैदा थी त असां जेको आहे सो उनखे सेल कयूं। बाय द टाइम ग़ुलाम इसा ख़ान रशिया वञे थो। रशिया में हुनखे ऑफर करे थी त बाबा आई वॉन्ट टू गिव यू समथिंग बिग लाइक असवान डैम। ही उनखे पकड़े थो आइडिया खे। उन लाइ पोइ पाकिस्तान जॾहिं वापसि अचे थो चए थो बाबा हे रशिया ऑफर थिए। इन दरमियान तव्हांखे यादि हूंदो त कुझु अनाज जी शॉर्टेजिस थियूं त ओपेक जेके कंट्रीज़ आहे उन वटि तमामु घणी सरप्लस अची वियो पैसो, जो तेल जा अघ वधियल आहे। त हुननि ओपेक बि ऑफर कईसि। ओपेक जी फाइनेंसिंग ही रशिया जी ऑफर हुई। सो असां तमामु सीरियसली इन ॻाल्हि खे कमु शुरू कयो वियो। ऐं जेका पहिरीं प्रेज़ेंटेशन वापदा जे तरफ़ो थी वई 83-84 में थी। ऐं पंहिंजो उन वक़्तु जेको आहे सो वापदा जो हिकिड़ो फ़ौजी चेयरमैन हो तंहिं वक़्तु बि छाकाणि कंटिन्यूसली फज़ल राज़िक आयो। फज़ल राज़िक खां पोइ जेको आहे ज़ाहिद अली अकबर आयो। इन नमूने 4 कंटिन्यूसली
फ़ौजी जनरल्स जेके आसे वापदा जा, ऐं उन ज़माने में ज़ार जो ज़मानो बि हुयो त वापदा वाज़ हैंडेड ओवर टू द लेफ्टिनेंट जनरल्स। सही। त हुननि जॾहिं प्रेज़ेंटेशन कई त NWFP मां जॉर्ज सिकंदर ज़मा, उहो बि इन इलाइक़े जो माण्हू आहे, जेको मिनिस्टर वाटर एंड पावर हो, ग़ुलाम इसा ख़ान पाण उन वक़्तु सदर हुयो, ऐं उहा जेका पहिरीं प्रेज़ेंटेशन थी तंहिंमें कंहिं बि सूबे जी नुमाइंदगी कोन हुई, रुगो मर्कज़ जा माण्हू वेठा। आई वॉज़ देयर, छाकाणि मूंखे महबूब लक कोऑर्डिनेटर बुक रखियो इन डैम जे लाइ, कालाबाग जे लाइ। सही। हुन हिकिड़ी स्पेशल डेस्क क्रिएट कई ऐं उन डेस्क जो आउं इंचार्ज हुयुसि। तंहिंमें कालाबाग वॉज़ वन ऑफ द सब्जेक्ट, इकोनॉमिक रिसर्च कालाबाग डेस्क। त उहो जेको आहे आई वॉज़ डायरेक्टली रिपोर्टिंग टू द डिप्टी चेयरमैन। इहो मूं पंहिंजे किताब जे ॿिए वॉल्यूम में इहा सॼी तफ़सील लिखी आहे, जेको हाणे छपिजी रहियो आहे। सही। उन खां पोइ जॾहिं उते थियो त उते कुझु शब्बात डिज़ाइन जो को इशू निकितो, स्टोरेज लेवल जा इशू निकिता। पंहिंजो सिंध जो उन वक़्तु का बि कंसर्न कोन्हे, उन 83-84 में अर्ली स्टेज, उन वक़्तु सिंध जी का कंसर्न कोन हुई, छाकाणि सिंध खे ख़बर बि ऑफिशियली कोन हुई। NWFP खे ख़बर इन करे पंहिंजो NW जा माण्हू उते वेठा, NW वारा जॾहिं वापसि सर्वे पहली कालाबाग जी, त उते उन ॾिठो त कुझु नौशहर शहर जो इलाइक़ो ॿुॾे पियो, तॾहिं की NWFP वाज़ अवेयर ऑफ द थिंग। त NWFP उते एतिराज़ु कयो उन मीटिंग में, ऐं उन में NWFP जा माण्हू वेठा, जॉर्ज सिकंदर ज़मा पाण वेठो, ग़ुलाम इसा ख़ान पाण उन इलाइक़े जो आहे। त हुननि चयो त इहे ॻाल्हियूं आहिनि। त पोइ महबूब लक चयो त तव्हां वर्ल्ड बैंक में एक्सपर्ट इंगेज कयो। सो वर्ल्ड बैंक में हुननि एक्सपर्ट इंगेज कयो किरमानी, सैयद किरमानी। तो सैयद किरमानी जेको अहमद सईद किरमानी जेको वेस्ट पाकिस्तान में वॾे जे ज़माने में वज़ीर हुयो, उन जो भाउ हुयो, वापदा में कमु कंदो हो, वर्ल्ड बैंक में वियो ऐं ही वॉज सपोज टू बी वर्ल्ड बैंक जे जेके मेजर डैम्स डेस्क जो इंचार्ज हो, ऐं उहो हाणे रिसेंटली गुज़ारे वियो आहे। त उन खे इंगेज कयो वियो। पोइ उहो हिते इस्लामाबाद आयो ऐं उन सां गॾु हिकिड़ो एग्रीकल्चर एक्सपर्ट गुप्ता आयो। मुंहिंजियूं उन्हनि सां पहिरियों प्रिलिमिनरी मीटिंग्स थियूं, पोइ हुनजी वापदा सां मीटिंग्स थियूं। पोइ हुननि 2-3 रिकमेंडेशन इहे ॾिनियूं त बाबा इहा जेका ॿुॾे थो, जेकॾहिं नौशहरो ॿुॾे थो त तव्हां डैम खे हेठि आयो, 955 में 915 ते आणियो, 10 फुट हेठि कयो, नंबर 1। नंबर 2 त हीअ जेके तव्हां टनल्स विधा आहिनि, उन वक़्तु 2 स्टेप टनल्स विधल आहे, जंहिंजो मतिलबु हो त पंजाब खे NWFP खे पाणी ॾिए, जेके हाई एरियाज़ आहिनि उन्हनि खे, त उहे चई स्टेप टनल्स रिजेक्ट कयो। इहो डैम जी स्ट्रेंथ ते असरु विझंदी, माना स्टेप टनल निकिरी विया, लो लेवल अचे। हिकिड़ी ॻाल्हि जो फ़ैसिलो जेको किरमानी साहिब जो त पोइ कंदासीं, उहो हुयो त डीसिल्टिंग कीअं कजे, छाकाणि इन रिजीम में 16 गाज आहे, नैरो गाइज आहे, त हिते जेका असां सिल्ट तमामु घणी इकठी थींदी, ऐं यको जेकॾहिं 180 या किलोमीटर जेको सॼी आहे उहा सिल्ट थींदी त डैम जल्दी भरिजी वेंदो। त उन लाइ लो लेवल टनल्स हुजनि, उन टनल जी कहिड़ी कैपेसिटी हुजे, उन टनल्स मां कीअं मिटी निकाल थींदी, हुजनि या न हुजनि, कहिड़े नमूने में रन कजनि, इहो हिकिड़ो इशू रहिजी वियो। उन इशू जे लाइ वरी पोइ 84 में ॿी कमेटी कॉन्स्टिट्यूट थी, जंहिंमें शाहनवाज़ ख़ान एक्स चेयरमैन वापदा ऐं NWP जो इंजीनियर, ऐं साईं मंज़ूर शेख साहब जेको सिंध जो तमामु क़ाबिल इंजीनियर हुयो, मेंबर प्लानिंग कमीशन आस्टर हुयो, आख़िर मूं रिटायर थियो फीडरल पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर थी करे। उन वक़्तु हुनजी प्लानिंग कमीशन में अपॉइंटमेंट थी। इन्हनि 2 ॼणनि जी टेक्निकल कमेटी वेठी, जिन इन्हनि ते जंहिंजो बेसिक इशू हो त भई हीअ डिज़ाइन जेका थी वई आहे इहा बि ॾिसो वञो, ऐं असरु ॾिसो तव्हां त इन जो जेको सिल्ट जेका थींदी डीसिल्टिंग उनजी कीअं थिए, उहा रिपोर्ट बि जेका उन्हनि 1984 में ॾिनी। इन खां पोइ 84 खां पोइ जॾहिं पहिरियों दफ़ो वञे थो पियो, जुड़ेज साहिब जी हुकूमत अची वई, उन वटि जॾहिं वञे थो डैम, त उते जेका असां NWFP ऐं सिंध पहिरियों दफ़ो खुली मुखालफ़त कई। चलो सर, हितां वरी शुरू कंदासीं जुड़ेज साहिब जी हुकूमत जे दौर खां। टाइम त ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार साईं, तव्हां ॻाल्हि कई पई जुड़ेज साहिब जी हुकूमत जी, त उते पहिरियों भेरो सिंध बाज़ाब्ता को एहतजाज पंहिंजा रिज़र्व सिंध जा NWFP जा ऑब्जेक्शन उहे ई हुया, जेको नौशहरो ॿुॾी वेंदो ऐं इन्हनि जे करे उन इलाइक़े में वाटर लॉगिंग सैलिनिटी थींदी ऐं असांखे कोई फ़ाइदो कोन्हे, असां छाजे लाइ डैम खे कयूं। उते पोइ वरी इन खां पोइ छाकाणि जो स्टेप टनल ख़तमु थी चुका, त हुनजो जेको त 6.5 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी उन डिज़ाइन में कोन पई थिए,
ऐं पंजाब जो अलबत्ता ज़ोर क़ाइमु हुयो, वापदा जो ज़ोर जेको सो क़ाइमु हुयो, ऐं बलोचिस्तान जो घणो कंट्रीब्यूशन कोन हो, पर सिंध वारनि पहिरियों दफ़ो अहसासु कयो त बाबा तव्हां इन में 2-3 इशूज़ हुया त जेके बिलो कालाबाग जेके इम्पैक्ट्स थींदा, हिकिड़ो कचे ते कचे जी ज़मीन ख़राबु थींदी, ॿियो समुंड में पाणी कोन वेंदो, उनजो तमर जे ॿेलनि जो ख़राबु थींदो, इन्वायरमेंटल इम्पैक्ट थींदो। टियों त सिंध वारनि इहो उन वक़्तु बि चयो त बाबा इन लाइ वाटर अवेलेबिलिटी जी एश्योरेंस कोन्हे, त ऑलराउंड तव्हांखे वाटर अवेलेबल हूंदो, छाकाणि उन वक़्तु बि जेका डेटा हुई उन में काफ़ी साल अहिड़ा हुआ, छाकाणि जो 22 खां वठी रेगुलर डेटा आहे सही त जंहिंमें ख़रीफ़ में केतिरो पाणी हेठि वञे थो, ऐं पोइ जेकॾहिं ख़रीफ़ में अने वक़्तु अञा तंहिंखां पोइ ॿी जेका मेजर टेक्निकल इशू त अञा वाटर अकार्ड थियो ई कोन्हे, त असांखे तव्हां जेके अॻे ई पाणी रोके छॾंदो, असांखे अकार्ड में छा मिले छा कोन मिले, त 3 मेजर ऑब्जेक्शन, सही वाटर अकार्ड कोन्हे, वाटर अवेलेबिलिटी श्योर कोन्हे, हेठि इन्वायरमेंटल स्टडी कोन्हे, मेजर जेके हुआ उन जा घणियूं माइनर डिटेलियूं। सही उन ते पोइ फ़ैसिलो इहो थियो त भई हिकिड़ी कैबिनेट कमेटी ऑन डैम्स ठही, उन कैबिनेट कमेटीअ चयो त बाबा ठीकु आहे, तव्हां चेयरमैन वापदा खे हिदायतूं मिलियूं त तव्हां वञी सिंध गवर्नमेंट खे कन्विंस कयो, NWFP गवर्नमेंट खे कन्विंस कयो। इन खां पोइ लगातार 2 साल उहे मीटिंग्स थींदियूं रहियूं सिंध गवर्नमेंट खे कन्विंस करण जे लाइ, सही ऐं उन में जेको आहे सो उहे जेके मिनट्स इदरी साहब बि पंहिंजे उन में पेश कया आहिनि, ऐं उन में ज़माने में असेंबलिन बि सिंध असेंबली बि अची वई, सिंध असेंबली में बि रेज़ोल्यूशन अची विया। सो इहे जेको बि हुयो वॾो टेम्पो डैम जे अगेंस्ट सिंध जो केस ठहियो, उहो केस ठाहींदड़ केरु आहे? बेसिकली सिंध जे केस में त उन वक़्तु मुंहिंजे ख्याल में इदरी साहब उन वक़्तु अची चुको हुयो, सेक्रेटरी थी चुको हुयो, ऐं उन वक़्तु असांजा ॿिया इंजीनियर बि हुया, मतिलबु त वहाब शेख साहब जो भाउ रशीद शेख साहब 85-86 में, हा 80 उहो बि हुयो, ऐं अज़ीज़ साहब असांजो हूंदो हुओ एक्सपर्ट वाटर जो, उहो बि हुयो। त इहो लॾो इहे अची चुका, ऐं मां जेको आहे सो मां उन वक़्तु अञा त इस्लामाबाद में, इहो सॼो इहो पीरियड इहे जेके बि कैबिनेट कमेटी वारियूं ॻाल्हियूं थियूं, त इन में वरी पोइ जेको इंटरनल जेका इस्लामाबाद जी डेवलपमेंट थिए थी, उहो त पोइ हिते ख़ूब सिंस आई वाज़ एट द डेस्क, त इन जे करे पोइ तव्हां सम्झी सघो था बिल्कुलु। सो पर सॼी अचीवमेंट हुननि जी, आई डोंट क्लेम एनीथिंग। त उहो उन खां पोइ मां त वरी सिंध 89 में वियो आहियां, 83 खां 86 ताईं, पोइ कुदरत शायदि इन करे मूंखे हिते रखियो। त इहो सॼी जेका त का बि पॉज़िटिव डेवलपमेंट कोन थी सघी इन दौरान मुख़्तलिफ़ हुकूमतूं ईंदियूं रहियूं, त को पोइ ज़ाज हुकूमत में इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में ज़ा घणो सीरियस इन मामले में कोन हो, चङो हुन जूं प्रायोरिटीज़ ॿियूं हुयूं, अफ़गान सिचुएशन में इमर्ज थी वई, वापदा वाज़ टू कीन, ऐं तंहिंखां पोइ पंजाब वाज़ टू कीन, इन खे बार बार उहो कैबिनेट कमेटीअ में हाणे रहिया, पर छाकाणि जो 2 सूबा टोटली मुखालफ़त आहे, बलोचिस्तान बि तक़रीबन सिंध वारो व्यू रखे पियो, इन करे हुननि खे इहो बुलडोज़ करणु ॾाढो ॾुखियो पियो लॻो, पोइ हिननि इहे टेक्निकल ॻाल्हियूं शुरू कयूं। इन दरमियान स्टडीज़ जेको ॿियो फेज़ स्टडीज़ जो अचिणो, जंहिंमें इंजीनियरिंग डिटेल्स ऐं तंहिंखां पोइ कास्ट एस्टिमेट्स ठहणियूं हुयूं, उन फेज़ जॾहिं आयो त बाय द टाइम सिंध में पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट अची चुकी हुई, इस्माइल उडेजो साहब हिते आयो, उन सख़्तु मुखालफ़त कची कई ऐं चयो त इहे पैसा छो रखिया अथव। इन दरमियान पोइ आफ्ताब शहबान मीराणी जो बि हिकिड़ो DO लेटर आहे, इन जे अगेंस्ट बेनज़ीर साहब वारे लिखियलु आहे त बाबा हे कालाबाग ते डेवलपमेंट थी रही आहे, असां कालाबाग त असां क्लियर न आहियूं, त उन ज़माने बेनज़ीर गवर्नमेंट अचे, पर उन ॻाल्हि खे रोकियो कोन, इहो प्रोसेस जारी रहियो। पोइ हिकिड़ी कमेटी ठही जेका सिंध जे एतिराज़ात खे जेका दूरि करण लाइ कमेटी ठही, लाहौर में उन कमेटीअ जी मीटिंग थी, ऐं जनरल ज़ाहिद अली अकबर ऐं मंज़ूर शेख साहब ऐं वहाब शेख साहब असांजा नुमाइंदा उन मीटिंग में, पोइ घणे गड़बड़ थी, उन जा रिकॉर्ड मूं वटि आहिनि। बाय द टाइम एज़ एडिशनल चीफ सेक्रेटरी सिंध 89-90 में मूं ॾे ख़तु अचे थो त बाबा हे मीटिंग थी आहे, फ़ैसिलो कोन थियो आहे, वापदा पंहिंजे तरफ़ होड़ाई पई करे, वरी उहो ख़तु जेको आहे सो लिखायो वियो आफ्ताब शहबान मीराणी को त बाबा असां सां मीटिंग कयूं, असांजी ॻाल्हि कोन था मञनि, प्राइम मिनिस्टर साहिबु इंटरव्यू कने, ऐं सिंध जा 9 एतिराज़ात आहिनि उहे दूरि कर। इहे सभु काग़ज़ तव्हांखे मुंहिंजे किताब में मिलंदा, त इहे 9 एतिराज़ात जेके आहिनि असांजा दूरि जेसि ताईं निकां थी तो माना 89 ताईं ॻाल्हि फिज़ल आउट थी वई, 89 ताईं कुझु कोन थी सघियो। एॾे जे बाय द टाइम पोइ वरी नवाज़ जी गवर्नमेंट अचे थी, त वरी सिंध असेंबलीअ में मामिलो अचे थो, वरी उते रिज़ोल्यूशन पास थियनि था, मतिलबु त असांजो हिकिड़ो कंस्टेंट स्टैंड इहो रहियो, जंहिंमें पंजाब असांखे सेटिस्फाई न करे सघियो त तव्हांखे राउंड द पाणी मिलंदो कोन मिलंदो, असांजो इहो ई एतिराज़ रहो त असांखे राउंड द ईयर पाणी कोन मिलंदो, हर साल पाणी कोन मिलंदो, पाणी रुकिजी वेंदो, पाणी जो वाल जेको पंजाब जे कंट्रोल में अची वेंदो, असांजो पंजाब सां फेथ कोन्हे। रीज़न इहो आहे त जॾहिं अंग्रेज़ ज़माने में जेके एग्रीमेंट थिया, सिंध पंजाब एग्रीमेंट थियो, आख़िर में पंजाब उन तो फिरी वियो,
जिते पहिरियों एग्रीमेंट थियो, पोइ पॉलिटिकल लेवल ते पंजाब उन खां फिरी वियो। इन खां पोइ जॾहिं CJ जे बाबति जेको मुमताज़ भुट्टे ऐं हिननि जो थियो त CJ कैनाल न वेंदो, जिते मुमताज़ सिग्नेटरी हुयो, ग़ुलाम मुस्तफ़ा खर सिग्नेटरी हो, हफ़ीज़ पीरज़ादो सिग्नेटरी हो, उन मुखालफ़त पंजाब उनखे न मञियो। ऑफ लेट 91 में अकार्ड थियो, पंजाब उन त इहो जेको सॼो तजुर्बो हो सो असां काउंटर यूज़ कयोसीं अगेंस्ट कालाबाग डैम। त असांजी पंजाब ते फेथ कोन्हे ऐं प्रोजेक्ट तोड़े सुठो आहे जी बिस्मिल्लाह, पर कंट्रोल जेको आहे मथे हूंदो पंजाब वटि, असां इनखे न मञंदासीं। तंहिंजे करे हाणे जेको प्रोग्राम पॉलिटिकल को अची कॉन्फिडेंस बिल्डिंग वारो थी वियो। सही टेक्निकल इशूज़ अलॻि आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो एनवायरमेंट कचो, पाणी जो न हुजणु, फेथ जा अलॻि आहे जेको त, ऐं तंहिंखां पोइ पॉलिटिकली अलॻि डिवाइड। त इहे टे जेके मेजर फील्ड्स हुयूं जंहिंमें अञा ताईं सिंध जो स्टेट उन ई नमूने बीठो आहे। त उनखे दूरि करण लाइ हिननि काफ़ी कोशिशूं कयूं। आख़िर में हिकु स्टेज ते अची नवाज़ शरीफ़ बुलडोज़ करण जी कोशिशि कई, जंहिंमें पोइ कमू शहीद वारो जेको तव्हां ॾिठो, जंहिंमें बेनज़ीर पावर को ॿाहिरि ई कमू शहीद ते एॾो वॾो उहो धरणो आयो, माना उहा पॉलिटिकल अञा ताईं उहा पॉलिटिकल रही। छाकाणि जो बाय एंड लार्ज सिंध ॿिनि ॻाल्हियुनि में अञा ताईं पॉलिटिकली यूनाइटेड आहे। किथे किथे हिकिड़ो त सिंध डिवाइड न थींदी, सही, कराची सिंध खां अलॻि न कबी, सिंध डिवाइड कोन थींदी, कालाबाग डैम न ठहंदो। टे इशू ते अञा ताईं सिंध में यूनिटी में कोन ॾिठी आहे। इवन ॿोलीअ जे इशू ते बि असांजो जेको आहे सो अलॻि प्रोग्राम कजे त पोइ उन ते वाज़े कबो। पोइ ॿोलीअ जो प्रोग्राम थियो, सिंध जे ॿियनि हक़नि जी ॻाल्हि थी, उते अञा ताईं असां में यूनिटी कोन्हे। आयल एंड गैस जी ॻाल्हि थिए थी, उन में बि असां जेका असांजो वीक आहे, ॿिया जेके IP सां रिलेटेड इशू उते वीक आहे। पर हिननि ॿिनि ॻाल्हियुनि ते अल्हम्दुलिल्लाह सिंध जेका आहे, सिंध जो एक्सपर्ट्स जेके आहिनि, सिंध जी मीडिया जेके आहे बिल्कुलु साथ ॾेई रही आहे। तंहिंजे करे हाणे इन खां पोइ अचे थो मुशरफ जो दौरु। नवाज़ शरीफ़ दौर में नाकामी थी, कमूतर शहीद जो धरणु लॻो, मुशरफ जो दौरु अचे थो। मुशरफ जॾहिं अनाउंस कई ॻाल्हि 2000 में हिकिड़ी हिन स्टेटमेंट ॾिनी आहे, मूं एज़ अ सेक्रेटरी प्लैनिंग टेकिंग रिस्क, मूं मुशरफ साहिब जो DO लिखियो। जंहिंमें 6 पेज DO आहे, उन में 16 अनेक्सर आहे। मूं तव्हांखे इहो कंहिं ज़माने में ॾेखारियो हुयो सेक्रेटरी प्लैनिंग। उहो DO जेको आहे सो ट्रेवल करे थो GHQ ताईं। GHQ मूंखे हुकुम थो थिए GHQ त मां नेशनल डिफेंस कॉलेज में प्रेज़ेंटेशन कयां इन इशू ते, जंहिंमें जेको आहे सो जनरल ज़ुल्फ़कार मूंसां गॾु काउंटर थी वेहे थो पियो। त इहे जेके एफर्ट जेको जनरल ज़ुल्फ़कार मुंहिंजी प्रेज़ेंटेशन फरवरी में, ॿी मुंहिंजी नवंबर, हिकु साल में 2 प्रेज़ेंटेशन मुंहिंजी नेशनल डिफेंस कॉलेज में थियनि थियूं पियूं, जंहिंमें मां सम्झां थो त जेको बि हाउस हो उहो मां कैरी कयो पाण सां त बाबा इहो डैम जेको आहे पाकिस्तानी यूनिटी लाइ नुक़सानकार आहे। भले सुठो हुजे पर पाकिस्तानी यूनिटी लाइ नुक़सानकार आहे, पॉलिटिकली ऐं फेथ में कोन्ह थींदो। टेक्निकली बि मूं प्रूव कयो, मुंहिंजे जेका पॉइंट्स के नेवीअ जा जेके पार्टिसिपेंट्स हुया उन बैच में, उन्हनि सपोर्ट कयो त बाबा कुरैशी साहिब जी इहा ॻाल्हि सही आहे त तमर जे ॿेला नुक़सान थींदा, सिल्टेशन वधी वेंदी, 2 पोर्ट जैम थी वेंदा, तंहिंजे करे समुंड में पाणी जो वञणु कंटिन्यूसली ज़रूरी आहे, ऐं कालाबाग जे ठहंदो त पाणी न वेंदो। हिकिड़ो वन ऑफ द जेको रीज़न्स इहो बि उते नेवी वारो सपोर्ट। इन ॻाल्हि करण खां पोइ वरी जॾहिं मुशरफ जो दौरु अचे थो त वरी इहो हिकिड़ो मूं वारो ख़त रिकॉर्ड हुयो, पर उनखे ॻाल्हि खे कोन मञियो वियो। ऐं GHQ छा फ़ैसिलो कयो मूंखे ख़बर कोन्हे, पर मुशरफ साहिबु जेको आहे सो चयो त बाबा इहो वरी डैम ठहे। वरी हुन ऐलान कयो, ऐलान करे वरी हिन चयो त बाबा ज़ुल्फ़कार खे वरी चई त वञी सिंध खे कन्विंस कर। नवाब शाह में, बदीन में असांजा एक्सपर्ट, असांजा आबादकार ज़ुल्फ़कार खे तंग कयूं, ज़ुल्फ़कार मञी वियो त बाबा हाणे मां कोन थो हथु खणी वियो। ऐं फाइनली हिकिड़े हंधि इहा स्टेटमेंट ॾिनी आहे, जेका तव्हां NDC जो रिकॉर्ड ॾिसो, हुन चयो आहे त वी मस्ट नॉट टॉक अबाउट कालाबाग, इट इज़ अ डेड हॉर्स। इहो तव्हांखे नेशनल डिफेंस कॉलेज जे आर्काइव्स में हिन जी स्टेटमेंट मिलंदी। बावजूदि हिन जे पोइ मुशरफ साहिबु वरी रखी कमेटी जेका आहे अब्बासी साहिब जी कमेटी ठही, पार्लियामानी कमेटी ऐं टेक्निकल कमेटी। हिकिड़ी सेनेट कमेटी अॻु में थी, जंहिंमें मजीद सेनेटर हो, उन बि इनखे उते बि रिफ्यूज़ थियो। इन खां पोइ जेका कमेटी थी हिकिड़ी निसार साहिब जी कमेटी जेका भूरपन में वेठी, उते बि इख़्तिलाफ़ थियो। पोइ इहा जेका आख़िर जेका फाइनल जेका लास्ट कमेटी ने इशू ते हुई सा ई अब्बासी साहिब आई। बिल्कुलु इहा 2-3 साल कमु कयो, पंहिंजी रिपोर्ट ॾिनऊं। उन रिपोर्ट में 2 व्यू मर्ज थिया। हिकिड़ो व्यू हो सिंध जे मेंबर मुग़ल साहिब जो ऐं अब्बासी साहिब जो पंहिंजो एज़ ए चेयरमैन। हुन ऐं जेके 2 कमेटियूज़ हुयूं उन में जेके 2 व्यूज़ हुआ त हिकिड़ो सिंध जो मुग़ल साहिब जो व्यू हो, जंहिंमें हुन चयो त पाणी कोन्हे, न थी सघे त उहो डेटा उहा स्टेटस साबित कयूं।
ॿियो जेका 8 मेंबर कमेटी जंहिंमें मज़हर साहिबु लीड पियो करे, शमसुल मुल्क ऐं मज़हर, शमसुल मुल्क NWP जो, मज़हर पंजाब जो, उन्हनि जेको आहे सोचियो त न इहो डैम कंहिं सूरत में ठहणु घुरिजे। अब्बासी साहिबु पंहिंजे रिपोर्ट में इहे सभु व्यूज़ वठी करे फाइनली हुन इहा जजमेंट ॾिनी त बाबा कालाबाग डैम जेको आहे, छाकाणि हुन जूं पंहिंजूं डिफिकल्टीज़ आहिनि, उहो जेको आहे सो मां उनखे रिकमेंड कोन थो करे सघां, पर व्यूज़ ॿिन्ही धुरियुनि जा साम्हूं। अब्बासी साहिबु रिकमेंड कयो उहा तव्हां वारी पहिरीं ॻाल्हि त कर्तज़ा डैम जेको आहे सो ठहणु घुरिजे, जो उहो जेको आहे सो वॾे में वॾो डैम थींदो, उहो जेको आहे सो फ्लड मिटिगेशन बि कंदो ऐं उहो रेग्युलर सप्लाई ॾींदो। इट विल बी लाइक एसवान डैम, छाकाणि एसवान डैम में एतिरी स्टोरेज आहे त जेकर 200 कहिड़ा थियनि, 300 कहिड़ा थियनि त पंहिंजो कैरी करे वेंदो। इट इज़ कॉल्ड कैरी ओवर डैम। सही। हीउ जेको कालाबाग डैम आहे या मंगला डैम आहे, इहे डे टू डे जा डैम आहिनि, इहे कैरी ओवर डैम नथा चई सघिजे। इहे वधि में तव्हांजे हिकिड़े फसल खे फीड कंदा, ॿिए फसल आहिनि में पाणी कोन हूंदो, छाकाणि यू हैव टू ड्राई इट अप, ऐं ऑटोमेटिकली हुन में पाणी एतिरो आहे ई कोन 200 स्टोर करण जी। त इन करे इहे जेके आहिनि से जेके आहिनि हिकिड़े आहे, पर दे आर नॉट परमानेंट, इहे इलाज न आहिनि। सोकड़ जो परमानेंट इलाज, फ्लड जो परमानेंट इलाज घणे भाङे चयो वञे थो त कर्तज़ा डैम आहे, पर छाकाणि जो उहो कश्मीर बॉर्डर ते आहे, छाकाणि जो लाइन ऑफ कंट्रोल जे क़रीब आहे, छाकाणि जो हुते स्कर्दू जो शहर ॿुॾी वेंदो, छाकाणि जो हुते एयरपोर्ट बि ॿुॾी वेंदो, त इहो जेको आहे सो तंहिंजे करे लॉजिस्टिकली इट इज़ नॉट इम्पॉसिबल बट इट इज़ अ डिफिकल्ट। तंहिंजे करे कर्तज़ा ते जेका आहे अञा ताईं झेड़ो हले पियो। पर हाणे इन दरमियान जॾहिं आउं सेक्रेटरी प्लैनिंग हुउसि त इन मसइले खे मूं ॿिनि तरीक़नि हल करण जी कोशिशि कई। हिकिड़ो त 3 MF जेको पाणी घटिजी वियो, उहो असां एडिशनल कैपेसिटी क्रिएट कईसीं मंगला में, उनखे एज़ अ प्रायोरिटी प्रोजेक्ट मूं करे 1994 में अप्रूव कयो। इन खां पोइ जनरल मुशरफ सां मुंहिंजी मुलाक़ात थी, ही वॉज GOC मंगला, जिते मूं हुनखे कोशिशि कई त हिनखे मां कन्विंस कयां त बाबा मंगला डैम जी रेज़िंग, तव्हां जेके हिते फ़ौजी वेठा आहियो मंगला डैम जी रेज़िंग लाइ, ही वॉज कन्विंस्ड। उन खां पोइ जॾहिं GHQ कन्विंस थियो, मुशरफ कन्विंस थी वियो, तंहिंखां पोइ असांखे स्मूथ सेलिंग मिली, ऐं तव्हां ॾिठो त अलाह जी महिरबानी सां मंगला रेज़िंग 3 MF पाणी ठही वियो, ऐं पंहिंजे रिसोर्सिस में ठहियो, कुझु कर्ज़ वर्ज़ ठहियो, त हिकिड़ो जेको आहे सो इहो किरकिर ख़तमु थी। ॿियो गाज़ी बरोठा खे असां एक्सपीडाइट करायोसीं नवाज़ शरीफ़ जे ज़माने में, बेनज़ीर जे ज़माने में, त बाबा पावर जी शॉर्टेज माना वरी अगेन ध्यानु हटायो। इहे जॾहिं 2 प्रोजेक्ट हलिया पिया त ध्यानु हटियल हुयो 10 साल, छाकाणि तव्हांखे मूं चयो त 95 खां पोइ इहे 2 प्रोजेक्ट शुरू थिया, मंगला रेज़िंग थी त 10 साल ॿिया माना 2005-07 ताईं कोन, पर हाणे वरी जॾहिं 2 शयूं ख़तमु थियूं त वरी भाषा खे असां इंट्रोड्यूस कयोसीं। भाषा जी साउंडिंग इन लाइ इहो प्लान त बाबा भाषा ते पंहिंजो रिसोर्स लॻनि, भाषा थोरो ख़्यालु हटे, त वरी भाषा अञा ताईं रुली वियो आहे, भाषा में इंट्रस्टेड इन करे कोन्हनि जो, उहो चवंदा त भाषा वंस ठही वियो त कालाबाग वंस फॉर ऑल ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु इन करे भाषा ते जेको आहे सो बदिलिया माण्हू वेठा, अञा ताईं 10 साल थिया आहिनि भाषा जी स्टडी पूरी थिए। मुशरफ खे उनखे इनार्गेटेड कंदे बि 8 साल थी विया, त बि अञा ताईं उहो भाषा ते कोन था ध्यानु ॾियनि पिया। ऐं विच में वरी हिननि हाणे स्कर्दू शुरू कयो आहे, वर्ल्ड बैंक चयो त स्कर्दू ते सो दे आर स्कर्दू न, पर ॿियो जेको डैम आहे, ॿियो जिते पावर हाउस जेको ठहंदो, त उते शिफ्ट करे विया आहिनि, भाषा मां हली हर करे हलिया विया ॿिए दासू ते हलिया विया। त दासू में छाकाणि दासू में स्टोरेज कोन्हे, त दासू तव्हां वारी पॉइंट स्टोरेज व्यू पॉइंट को दासू ठीकु न आहे, पावर पॉइंट व्यू को दासू ऐं भूंजी ॿई ठीकु आहिनि, वधीक पावर पैदा कंदा, वधीक सस्तो पावर थींदो, पर उते स्टोरेज कोन्हे। तंहिंजे करे असांखे अल्टीमेटली सिंध खे केस प्लीट करिणो आहे, छाकाणि जो सिंध विल बी सफरिंग। स्टोरेज न थी त सिंध सफ़र कंदी, 2 सबबनि जे करे। हिकिड़ो त तव्हांजो कालाबाग जेको आस्ते आस्ते 1/3 तव्हांजो स्टोरेज ख़तमु थी चुकी आहे तरबेला जी। नंबर 2 शॉर्टेजिस में पंजाब तव्हांजो पाणी खणे थो, तव्हांखे पंजाब सां जंग करण जी कुवत कोन्हे, माना अल्टीमेटली तव्हां सफ़र कयो था जॾहिं शॉर्टेजिस आहिनि। मंगला में तव्हांखे पाणी कोन थो मिले, तरबेला घटिजी वियो आहे, 2 लिंक कैनाल वहनि था, त तव्हां हर सूरत में सफ़र कंदव। तंहिंजे करे तव्हांखे भाषा जे लाइ ऐं नई स्टोरेज जे लाइ ज़ोर करणु पवंदो, छाकाणि जो अल्टीमेटली तव्हांजो हाणे फसल मुतासिर थी रहिया आहिनि। चलो सर, टाइम थियो हिकिड़ो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां मोटी साईं खां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त 45 साल थिया आहिनि तरबेला खे, 45-50 साल। उन खां पोइ भाषा जो बि साईं ज़िक्र कयो, ॿियूं साइट्स आहिनि, को बि कमु न थी सघियो। सिंध जा माण्हू आख़िर ख़ामोश छो आहिनि ऐं सभ खां वधीक मुतासिर सिंध जा माण्हू थियनि था। सिंध जे माण्हुनि जी हाणे स्ट्रेटेजी छा हुजणु खपे? अचो था नंढड़ी साईं खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। साईं हाणे जेका शुरू में मूं ॻाल्हि कई ऐं वरी बि इहा ई गुज़ारिश तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुसि, सभिनी खां वधीक नुक़सानु असां था भोॻियूं त असां ख़ामोश छो आहियूं। कालाबाग डैम जी ॻाल्हि अचे थी त वॾा एहतियात था करियूं, पर पाणी स्टोरेज ॿिए हंधि ज़ख़ीरो करण लाइ उन लाइ का अॼु ताईं अहिड़ी का तहरीक छो न आहे हली सिंध में। सिंध जा दानिश्वर, सिंध जा माहिर अर्ज़ु कयां त सिंध में अञा ताईं बि हिकिड़ो हल्को अहिड़ो आहे जेको चए थो इंडस ते कोई डैम न ठहे। सही। ऐं उनखे हाणे कन्विंस करिणो पवंदो असांखे त बाबा डैम कंहिं बि सूरत में जेकर न ठहंदो त सिंध सफ़र कंदी, या त सिंध केतिरी पॉलिटिकल ताक़त हुजे जो पंजाब को पंहिंजो हक़ु वठी सघे। मां ईअं कोन थो चवां त पंजाब सां वठी करे पंजाब को पाणी खसे। पंजाब हक़ु अहिड़ो आहे त जीअं अब्बासी साहिब जे कमिटी में लिखियलु आहे त बाबा डैम रेगुलेट कीअं थींदा, माना मंगला खे कहिड़े स्टे ते वाहणु घुरिजे, कहिड़े ते ऑपरेशन करणु घुरिजे त उहो जीअं सिंध घटि सफ़र करे, उहो सिंध करण में नाकाम थी आहे। लिंक कैनाल खे बंदिश करण में रोज़ झेड़ो थो थिए पियो, ऐं हिकिड़ो त तौंसा पंजण त वहे थो पियो, पर जेको ॿियो जेको सीजी आहे उनखे बि चश्मा जेलम उहो बि असां बंदि नथा करे। जॾहिं असां वटि ताक़त कोन्हे ऐं असांखे कोन्हे त पोइ असांखे कहिड़ो कुझु त तरीक़ो करणु घुरिजे न। रुगो कालाबाग डैम न खपे में मसइलो हल कोन थींदो। छाकाणि जीअं मूं तव्हांखे चयो त जेको तरबेला जो पाणी जेको तव्हांखे मिले थो पियो, उहो तरबेला जो पाणी घटिजी रहियो आहे। पंजाब पंहिंजो पाणी छॾण लाइ तयारु कोन्हे, वाटर अकार्ड खे मञण लाइ तयारु कोन्हे, ताक़त जे तौर ते खणी थो वञे। तव्हांखे ताक़त कोन्हे, तव्हां कंहिं फोरम में वञी दांह कयो ऐं न को तव्हां ख़त लिखण जे पोज़ीशन में ई आहियो कुझु, त तव्हां रुगो ज़बानी ॻाल्हियूं कयो था पिया। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कयो था, इस्लामाबाद लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कोन था कयो, त पोइ तव्हां जॾहिं नथा वठी सघो त पोइ तव्हां इहा स्ट्रेटजी थोरी चेंज करे जल्दी चयो त भाषा ठहे। छाकाणि ॿी मेजर स्टोरेज जे मथे काई बि कोन्हे, ॿिया जेके मथे सभु स्टोरेज कोन्हनि। कर्तज़ आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त उन लाइ उहो नामुमकिन आहे। भाषा जी पॉसिबिलिटी आहे, पर भाषा लाइ पंजाब जो ख़्यालु इहो आहे त भाषा ठही वियो त शायदि कालाबाग जा चांसिस ख़तमु थी वेंदा। भाषा लाइ मां हमेशह इहो आर्गू कंदो आहियां त भाषा इज़ द बेस्ट। कालाबाग खे तव्हां डिटेल करे भाषा ठाहियो, छाकाणि भाषा सां जेको असल ॻाल्हि अता इहा थींदी त तरबेला जी कैपेसिटी हिकु लिहाज़ जेको डबल थी वेंदी। सही। मिसाल तौरु अॼु तरबेला में 5 MF पाणी आहे, जनवरी सम्झो त सेप्टेंबर में फुल थी वियो, अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी में 5 MF वही वियो हेठि। पोइ छा थींदो त मथे जेको तव्हांजो भाषा में रिलीज़ थियल पाणी आहे उहो स्टोरेज तव्हांजो रिलीज़ थियणु शुरू थींदो। सही। त पोइ हिकिड़ो पावर जे ज़रिए ईंदो, ॿियो ईंदो त तव्हांजो तरबेला भरियल रहंदो। तरबेला जी बिजलीअ जी कैपेसिटी डबल थी वेंदी, जेका पाकिस्तान लाइ फ़ाइदेमंद आहे। तरबेला मां पाणीअ जी अवेलेबिलिटी तव्हांखे डबल थी मिलंदी। भाषा डायरेक्ट तव्हांखे पाणी कोन ईंदो, भाषा जो पाणी थ्रू तरबेला ईंदो, तरबेला जो पाणी थ्रू सिस्टम ईंदो। त तव्हां लाइ त भाषा ते विन विन सिचुएशन आहे न। पर पंजाब जो ईअं न त पंजाब खे भाषा में नुक़सानु आहे, पंजाब खे रुगो भउ आहे त भाषा ठही वियो त कालाबाग डैम ख़तमु थी वेंदो। ऐं जेको ॿी लॉबी जेका आहे जेका कालाबाग में इरिगेशन करणु घुरे थी पई, छाकाणि अॼु को 3 महीना अॻु मुंहिंजी शमसुल मुल्क सां गॾु प्रेज़ेंटेशन थी हिकिड़े फोरम में, जिते शमसुल मुल्क क्लियर कट चयो त जेकॾहिं भाषा मां कालाबाग मां कैनाल नथो निकिरे त NWFP खे भाषा क़बूल न, तरबेला क़बूल न आहे। हुन चयो त बनू जा प्लेन्स 6.5 लख एकड़ ज़मीन, माना जेतिरो पाणी स्टोर थींदो ओतिरो पाणी कैनाल में खणंदा त सिंध लाइ त सफ़ा बर्बादी आहे। बिल्कुलु कालाबाग जेको आहे सो थोरो घटि त बर्बादी आहे, पर जेका कालाबाग विथ कैनाल त टोटल बर्बादी आहे। NWFP जो शमसुल मुल्क वारी लॉबी जो इहे डिज़ाइन्स आहिनि। भले नौशहरे में असांखे नुक़सानु थिए पर कैनाल चवनि था पोइ नुक़सानु कोन थींदो। नौशहरे में असां एतिरी लेवल ठहणी आहे, जेको पाणी ईंदो असां हेॾे कढी वेंदासीं। इन सां गॾु NWFP सर्वाइवल, NWFP जो फीचर, वाटर कार्ड में असांजो हिसो, सॼो असांजो इहो इलाजु इहो आहे। थी सघे थो त माण्हुनि खे कन्विंस करे वञनि ऐं पोइ NWFP खे कन्विंस करे पोइ सिंध अकेलो थी पवंदो। उहा जेका तव्हां ॻाल्हि कई आहे ज़ोरावरी थींदी त पोइ ज़ोरावरीअ लाइ सिंध खे तयारु थियणु घुरिजे। त कालाबाग जेका ज़ोरावरीअ सां ठहियो त पोइ इन में इलाही ॻाल्हियूं थींदियूं। पोइ उन में आई डोंट नो वेयर वी एंड इट, पर ज़ोरावरी न थियणु घुरिजे। अञा ताईं उन ते अकुल प्रिवेल करे थो, पर इहा ॻाल्हि मां बिल्कुलु 100% सिंध में हाणे इहा ॻाल्हि बिल्कुलु हलाइणु घुरिजे त बाबा भाषा जल्द को जल्द ठाहियो, तरबेला खे लिटजण खां बचायो, सिंध में तरबेला को पाणी जी कंटिन्यूटी कयो, पंजाब ऑब्ज़र्व करे पंहिंजा जेके नॉर्म्स आहिनि डैम ऑपरेशन जा, लिंक कैनाल जा हिकिड़ा ऑब्ज़र्व करे, इहे सभु ॻाल्हियूं हाणे सिंध गवर्नमेंट ऑन रिकॉर्ड आणणु घुरिजनि। 10 साल सिंध गवर्नमेंट एक्टिविटी कोन कई आहे। इहे एक्सपर्ट, इहे दोस्त, इहे अख़बारूं, इहे मीडिया पई मथो हणे वेठी।
सिंध गवर्नमेंट जो ऑफिशियली मां को बि अहिड़ो केस कोन थो ॾिसां, अहिड़े नमूने प्लीट करे थी पई। सर हिकिड़े पासे सिंध गवर्नमेंट आहे, ॿिए पासे असांजूं सियासी तंज़ीमूं आहिनि जेके माना सिंध जे इशूज़ ते हमेशह ॻाल्हाइनि थियूं, उहे बि असांखे इन इशू ते एतिरो मुतहरिक नज़र नथियूं अचनि। सही ॾिसो न, यूनिवर्सिटीज़ खे मूं चयो बाबा डेस्क ठाहियो, कालाबाग जेम जी डेस्क ठाहियो, वाटर जी डेस्क ठाहियो, रिकॉर्ड रखो, मरी वेंदा माण्हू, तव्हांखे का शइ कोन मिलंदी। सही। अॼु बि जेकॾहिं तूं पाकिस्तान में चओ त कैबिनेट कमेटी जो रिकॉर्ड किथे आहे, उहो जेको किरमानी वार साहिब रिपोर्टूं किथे आहिनि, तोखे जे मिली वञनि त अता न ॻाल्हाइणु छॾे ॾींदुसि। न रिपोर्टूं त कोई कागज़ रखण लाइ तयार ई कोन्हे, कागज़ रखण लाइ तयारु कोन्हे। कॾहिं कॾहिं हिकिड़े कागज़ जी ॻोल्हा कंदा आहियूं, हिकिड़ो कागज़ बि कोन मिलंदो आहे। त हाणे मां इन मामले में केतिरो वक़्तु, ॾिसो न हर इंसान जी पंहिंजी असांजो हिकिड़ो मिशन आहे, मतिलबु आहे इहा ॻाल्हि कोन्हे त जेको कयूं था वेठा, ऐं जेको बि अॼु तोखे मूं सॼी हिस्ट्री ॾिनी आहे, इहो सॼो रिकॉर्ड आहे। बिल्कुलु। ऐं इन में मां कुझु कोई कैरी कयां थो त मुंहिंजे किताब में अचे थो, कुझु त माण्हुनि वटि पल में हुजे न। सही आहे। बाक़ी ॿिया रिकॉर्ड त मूं उहे दे आर इन 1000 पेजिस। बिल्कुलु। सो उहे जेके बि मुख़्तलिफ़ कमेटी, अब्दुल रसूल साहिब जी कमेटी रिपोर्टूं, इरसा जूं रिपोर्टूं आहिनि, जी जेका मतिलबु आहे त जेको सेव द तरबेला जेका कमेटी ठही इंटरनेशनल ठाहे, उन जी रिपोर्टूं आहिनि त बाबा काला तरबेला खे बचायो, डीसिल्टिंग कयो, वापदा जो डीसिल्टिंग थींदी त गॉर्ज भरिजी वेंदी, माना वरी कालाबाग जा हिन खे जेके जिते जिते सम्झनि था त कालाबाग जो स्कोप कोन्हे, उनखे उहे हिंडरेंस था कनि पिया, माना स्टिल दे आर थ्राइविंग फॉर कालाबाग सिंस लास्ट 40 years। सही। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सॼी हिस्ट्री बि असांखे ॿुधाई, ऐं हिन वक़्तु ज़रूरत बि हिन ॻाल्हि जी आहे त जेके अल्टरनेट आहिनि उन ते कमु थियणु खपे। सिंध जा माण्हू आहिनि या सिंध जे गवर्नमेंट खे तव्हां जेके सजेशन ॾिनियूं आहिनि, असांखे उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट को होश कमु वठंदी। 10 सालनि खां त ख़ामोश आहे। वरी बि तव्हांजी महिरबानी। ऐं नाज़रीन, कुरैशी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं पाणी जे हवाले सां, ऐं ख़ासि करे कालाबाग डैम जे हवाले सां जेके बि ॻाल्हियूं कुरैशी साहिब हींअर साम्हूं रखियूं आहिनि असांजे, उन्हनि खे नज़र में रखंदे सिंध जे माण्हुनि खे, सियासी पार्टियुनि खे, ऐं ख़ुदि सिंध हुकूमत खे हाणे मुतहरिक थियणु खपे त जीअं ॿोॾूं ऐं सोकड़ आहे, उन करे जेके असां नुक़सान थियनि था उन्हनि नुक़साननि खां बची सघूं, ऐं कालाबाग डैम जहिड़ो जेको ख़तरनाक मनसूबो आहे उहो बि हमेशह लाइ दफ़न थी वञे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।